बल्दिया सान्हे केस में 2 जवाबदारनि रहमान भोला ऐं ज़ुबैर चरिया जूं मौतवारी सज़ा ख़िलाफ़ अपीलूं रद्द। चईनि जवाबदार जूं उमर कैद जी सज़ा ख़िलाफ़ अपीलूं मंज़ूर। सिंध हाई कोर्ट दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सज़ाऊं कालअदम करार। अदालत MQM अॻवान रऊफ़ सिद्दीकी समेत 4 जवाबदारनि जी बरियत ख़िलाफ़ सरकार जी अपील बि रद्द करे छॾी। 22 सेप्टेम्बर 2020 ते दहशतगर्दी टोड़ अदालत बल्दिया सान्हे केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदे MQM जे सेक्टर इंचार्ज रहमान भोला ऐं ज़ुबैर चरिया खे मौत जी सज़ा ॿुधाई वई। कोलंबो में अॼु बि पाक भारत मैच बरसात सबबि मुतासिर थियण जो ख़दशो। हल्की हल्की बरसात जो सिलसिलो जारी। गुज़िरियल ॾींहुं बरसात सबबि मैच 25 ओवर्स खां अॻिते वधी न सघी हुई। मैच अॼु उतां खां शुरू थींदी जिते ख़त्म कई वई हुई। गुज़िरियल ॾींहुं भारत 24 ओवर्स में 2 विकेटुनि जे नुक़सान ते 147 रन्स उठायूं हुयूं। विराट कोहली 8 ऐं KL राहुल 17 रन्स ते नॉट आउट आहिनि। आप आजाद हैं, आजाद रहें। आप लोग इस मुल्क पाकिस्तान में अपनी अपनी इबादतगाहों, मस्जिदों या मंदिरों में जाने के लिए। आपका मजहब क्या है, जात क्या है, कौम क्या है, इसका हुकूमत के मामलात से कोई ताल्लुक नहीं। पाकिस्तान जे बानी कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी अॼु 75वीं वरसी मल्हाई पई वञे। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी क़यादत में हिंदुस्तान जे मुसलमाननि धार मुल्क हासिल कयो हो। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना 11 सेप्टेम्बर 1948 ते कराची में लाॾाणो करे वियो हो। सिंध जे निगरां वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर ऐं गवर्नर सिंध कामरान ख़ान टेसूरे जी मज़ार क़ायद ते हाज़िरी। मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ लाइ दुआ। अल्लाह ताला ने मौका दिया तो पाकिस्तान का हर इस्लाह में हम दिल के इलाज के लिए NICVT जैसे आलमी सतह का जो स्टैंडर्ड्स है वाला हॉस्पिटल्स, वो मुफ्त इलाज का निजाम ले आना चाह रहे हैं। जो आम पाकिस्तानी का मसले हैं वो कोई क्रिकेटर नहीं, हमारा पाकिस्तान पीपल्स पार्टी ये काम करवाते हैं। अगर काम हुआ है तो एक ही पार्टी ने किया है और वो पाकिस्तान पीपल्स पार्टी। इन्होंने पीपल्स पार्टी को और हमारा जितना किरदार कशी किया है, इनको मालूम है कि जब MQM का जिम्मेदारी था इस शहर से कचरा उठाना, तो तब जगह जगह कचरा था और वो अपने वीडियोस बना के इल्जाम सूबाई हुकूमत में लगाते थे, काम खुद नहीं करते थे और कचरों पे अपने सियासत करते थे। लंडन में सियासत कंदड़ हैदराबाद के पानी भी न ॾिनो। सियासत में जो डर गया वो मर गया। MQM इलेक्शन में हिस्सो न वरितो। कुछ असांजा इतिहादी इलेक्शन खां जिड़ी रहिया आहिनि त उन्हनि खे भॼण ॾियो। पीपल्स पार्टी जे भॼण आदत नाहे। पीपल्स पार्टी कुलनि ते लाश खणी इलेक्शन विढ़ण जी आदी आहे। सिलेक्टेड ऐं नाहिल वज़ीर आज़म ख़िलाफ़ हैदराबाद जे अवाम जो साथ सां नाहिल करार ॾिनो। पीपल्स पार्टी चेयरमैन जो हैदराबाद में तक़रीबी ख़िताब बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो त सिलेक्टेड खे मुल्क में मरींदड़ साज़िश करे पीपल्स पार्टी जे किरदार कशीअ जी मुहिम हलाई जेका 3 नसलनि खां हले पई। MQM कचरे जी सियासत कंदा हुआ, मेयर त छा पर 2 टाउन्स बि न बचाए सघिया। सियासत में मुक़ाबलो करणु ज़रूरी आहे। 9 मई HQ ते हमिलो कंदड़नि खे पैगाम आहे त अव्हां खां असां नथा ॾिजो।
ऐं 9/11 हमलनि खे 22 वरह गुज़री विया। 11 सेप्टेम्बर 2001 ते अमेरिका में दहशतगर्दी जी वॾी कार्रवाई थी, जंहिंमें 2 जहाज़ हाईजैक थियण बाद वर्ल्ड ट्रेड सेंटर जे ट्विन टावर सां टकराया। टियों जहाज़ न्यूयॉर्क में पेंटागोन सां टकराए वियो। चौथों जहाज़ टकराइजण खां पहिरियां ई किरी तबाह थी वियो। 9/11 हमलनि में 3000 खां वधीक माण्हू मारिजी विया। उन वाक़े खां पोइ अमेरिका तरफ़ां दहशतगर्दीअ जे नाले ते शुरू कयल जंग दुनिया जो रूप ई मटाए छॾियो।